अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावटनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॾे। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां दोस्त ॾिसंदव त ईंदड़ एपिसोड्स में मल्हार ऐं शेरदिल हथनि में हथियार कंदा ऐं बालाज खान ऐं मंठार खे तपाए छॾींदा। हाणे उहो टाइम अची वियो आहे, उन्हनि खे वॾेरे बालाज खान ऐं मंठार तमामु घणो तंग कयो ऐं पलांग वठण जो टाइम अची वियो आहे। हाणे उहो स्टेप खणंदा। त जीअं त ॿिए तरफ़ तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो त आहिस्ते आहिस्ते राबित जे दिलि में मल्हार जे लाइ मोहबत वधंदी वेंदी ऐं हुनखे ख़बर पवंदी कि इहे सॼा कम नूरे नांग जा हुया ऐं इहो कम नूरे जा हुया। उन खां पोइ राबिल जे दिलि में आहिस्ते आहिस्ते मल्हार जे लाइ मोहबत वधंदी वेंदी ऐं आहिस्ते आहिस्ते उहो मल्हार ॾांहुं ध्यानु ॾींदी ऐं तव्हां ईंदड़ एपिसोड्स में ॾिसंदव त हाणे जल्द अज जल्द मल्हार ऐं राबिल हिकु थींदा ऐं उन्हनि जी शादी बि थियण वारी आहे। तरफ़ जीअं त तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो शेरदिल तमामु घणे ख़ुशियुनि में हूंदो। हुननि चवंदो त जेको आहे सो पहिरियों चकर वॾे बालाज खान कंहिं शींहं सां मुहारो अटकायो आहे। हू हुननि जे साथियुनि खे दौड़ाए कुझु थींदो ऐं उन्हनि खे अहिड़ी त सज़ा ॾींदो, उन्हनि खे ॾाढो भॼाईंदो, ईअं भॼाए कुटंदो जीअं उठ फटण ते कुटिबो आहे। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, छो जो हीउ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली।